छोकरा जानवर खे ईद ताईं खाराए प्यारे तैयार कर। ठीक है साहब, ठीक है। अस्सलाम वालेकुम। जी जी भा, खुश हो खैर? हा हा, जानवर त पाण उदय लाइ अहिड़ो वरितो आहे जो इंशाअल्लाह ताला पूरे तरह में अहिड़ो जानवर न हूंदो। जी जी हा, बस उदय त करणी आहे न यार। ठीकु आहे ठीकु आहे, पाण शाम जो मिली था वठूं। अरे छोरा हेॾां अचो। जी साहब, हुकुम है। इन भंगीअ खां सही नमूने सां सफ़ाई कराए ख़र्च पाणी ॾेई छॾिजांसि। ठीक है साहब, ठीक है। बाकी रह जियो साहब जो बाथरूम इहो साफ़ कर त पोइ तोखे ख़र्च पाणी करायां तो। सही आहे? महिरबानी होदा भला इहो ॾे ख़बर साहब, इहो जानवर कुर्बानी लाइ वरितो आया? हाँ न भाई, इहो साहब कुर्बानी लाइ वरितो आहे। हूअं बि हर साल साहब ई कुर्बानी कंदो आहे, ॿियो केर बि न कंदो आहे। हिते सभु सुञाण। अच्छा, अलाह साईं क़बूल कंदो साहब जी कुर्बानी बा। अरे यार, तू अलाए किथे घुमई? 2 महीननि जी मसवाड़ रहियल आहे, उहा हफ़्तो अञा ताईं न ॾिनी आहे। यार माण्हू कमु कराईंदा पूरो, पर पैसा ॾींदा अधु। मूंखे जीअं पैसा मिलंदा हाज़ुर मां तव्हांखे मसवाड़ ॾींदुमि। ठीकु आहे, पर थोरो जल्दी कर, ईद लॻी पई आहे, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। हाज़ुर बाबा। चेड़ बचा दाल चावल रख परियां। बाबा बाबा, रोज तू दाल चावल रोटी दी, कॾहिं त गोश्त रोटी आ। तू वञी खा, मां कोन खाई। पुट कुझु ॾींहं सबुर कर, ईद अचण वारी आहे। पाणे में सेठ सही त जानवर वरितो आहे, पोइ तुंहिंजे लाइ जाम गोश्त बचा, जाम। हाज़ुर हाज़ुर। छोकरा ही 3 थेलियूं गोश्त जूं मुंहिंजे ख़ासि दोस्तनि जे लाइ अथई। हिकिड़ी पुॼाइजांइ रईस निसार अहमद खेड़ो साहब खे, ऐं हिकिड़ी थेली गोश्त जी पुॼाइजांइ डॉक्टर एडी कीरो खे, ऐं 3 ऐं आख़िरी थेली गोश्त जी पुॼाइजांइ पप्पू सोनारे खे। सम्झी वए न? समझी वियो साहब, बस वञा थो। साहब जो ख़ैर, साहब असांखे पोइ गोश्त जो वंडड़ो करायो। भंगी गोश्त मूं संगत में ॾेई छॾियो, बाक़ी थोरो बचियो आहे त शाम जो मुंहिंजी महफ़िल आहे, उन प्रोग्राम जे लाइ मस पूरो थींदो। हा, बाक़ी जे वधीक हुजे हा त बिल्कुलु तव्हांखे ॾियूं हा, वधीक पाण वटि गोश्त न आहे। साहब कुर्बानी जो गोश्त त ग़रीबनि लाइ हूंदो आहे, त जीअं उहे ग़रीब बि खाई सघनि जेके सॼो साल नथा खाइनि। बाक़ी अॼु बि गोश्त उहे माण्हू खाइनि जेके सॼो साल खाईंदा आहिनि। रहिसा अहिड़ी कुर्बानी जो कहिड़ो फ़ाइदो? छा अहिड़ी कुर्बानी अलाह साईं क़बूल कंदो? अरे बस कर, कुर्बानी क़बूल कोन थींदी। वॾो आयो असांखे दीन सेखारण वारो। अरे छोरा, हिन भंकीअ जे पुट खे धिका ॾेई उतां खां मां ॿाहिरि कढ।
मालिक साईं मुसलमान तुंहिंजी क़ुर्बानी जो असली मक़सदु विसारे वेठा अथई।